بسم الله الرحمن الرحيم. باب البساق والمقات ونحوه في الثوب. فقال عروة عن مسعر ومروان خرج رسول الله صلى الله عليه وسلم زمن الحديبية فذكر الحديث وما باب البزاق والمخاط ونحوه في الثوب. इमाम बुखारी जो मक़सदु इहा आहे त जेकॾहिं थुक आहे या सिंघ आहे इहा क़ज़रत आहे, क़ाबिल नफ़रत आहे, गंदगी त आहे, लेकिन इहो नापाक न आहे। नापाक जेकॾहिं कपिड़नि वपड़नि ते लॻी त कपिड़ा पाक निमाज़ पढ़ी सघे थो। तंहिंजे करे इमाम बुखारी इहो बाब क़ाइमु कयो। हाल पढ़ंदा فذكر الحديث وما تنخم النبي صلى الله عليه وسلم نخامة إلا وقعت في كف رجل منهم فدلك بها وجهه وجلده. गंदगी वारियूं शयूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। हिकु गंदगी बि हूंदी आहे, क़ाबिल नफ़रत बि हूंदी आहे, उन सां गॾु पलीत बि हूंदी आहे। जीअं मिसाल तौरु पेशाब आहे, मनी आहे, पायखानो आहे। ॿी उहा आहे जेका गंदगी वारी शइ आहे, क़ाबिल नफ़रत आहे पर पलीत न आहे। जीअं मिसाल थुक आहे, सिंघ आहे। सिंघ मूं नफ़रत ईंदी, थुक मूं नफ़रत ईंदी पर पलीत न आहे। इमाम बुखारी इहे बाब क़ाइमु करे ॿुधायो त इहा शइ पलीत न आहे। कपिड़नि खे लॻी पई, जिस्म खे लॻी पई त उन सां नमाज़ पढ़ी सघे थो। पढ़ وبه قال حدثنا محمد بن يوسف قال حدثنا سفيان عن حميد عن النبي صلى الله عليه وسلم عن انس قال بزق النبي صلى الله عليه وسلم في ثوبه وقال ابو عبد الله تبوله ابن مريم. इन मसइले में अइमा अरबा ऐं जुमूर जो इतिफ़ाक़ आहे त तुक पाक आहे, पलीत न आहे, सिंघ पाक आहे, पलीत न आहे, गंदगी आहे, क़ाबिल नफ़रत शइ आहे। सिर्फ़ु इब्राहिम नख़ई ऐं सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला खां मनक़ूल आहे त जेकॾहिं थुक जिस्म खां अलॻि थी त उहा पलीत आहे। इन ॿिनि ॼणनि जो ख़्यालु आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि इब्राहिम नख़ई जो रद्द कई त थुक जिस्म खां भली पलीत भली जुदा थिए पर उहा पलीत न आहे। दलील में हुदैबिया जे ज़माने में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजो लाउ मुबारक उछलींदा हुआ त सहाबा खणी करे पंहिंजे जिस्म ते मलींदा हुआ। मालूम थियो त इहा शइ पाक आहे, तॾहिं त सहाबा पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो लुआब मुबारक खणी करे पंहिंजे जिस्म ते मलींदा हुआ। وبه قال حدثنا محمد بن يوسف قال حدثنا سفيان عن حميد عن انس قال بزق النبي صلى الله عليه وسلم في ثوبه قال ابو عبد الله طوله ابن ابي مريم قال اخبرنا يحيى بن ايوب قال حدثني حميد قال سمعت انسا عن النبي صلى الله عليه وسلم باب لا يجوز الوضوء بالنبيذ ولا بالمسكر وكره الحسن. इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि ही बाब क़ाइमु कयो त नबीज़ मां ऐं हर उहा शइ जेका नशे वारी आहे, नबीज़ ऐं हर उहा शइ जेका नशो ॾींदड़ आहे उन सां वज़ू करणु जाइज़ न आहे। जीअं मिसाल तौरु भंग आहे या अहिड़ो नबीज़ आहे जेको इंसानु पीअण जे करे पोइ चाहे खारकुनि जो नबीज़ हुजे, चाहे ड्राख जो नबीज़ हुजे, चाहे अंगूरनि जो नबीज़ हुजे, उन मां जेकॾहिं नशो अचे थो त उन शइ सां वज़ू करणु जाइज़ न आहे। छो त हर नशे वारी शइ हराम हूंदी आहे, पलीत बि हूंदी आहे ऐं हराम बि हूंदी आहे। لا يجوز الوضوء بالنبيذ ولا بالمسكر وكره الحسن وابو العالية وقال عطاء التيمم احب الي من الوضوء بالنبيذ واللبن. وبه قال حدثنا علي بن عبد الله قال حدثنا سفيان عن ابي عن الزهري. हाणे नबीज़ पियो आहे, जेकॾहिं उन नबीज़ जी जाइ ते हिकु पासे ॾो नबीज़ पियो आहे, ॿिए तरफ़ इंसान जो ताम पियो आहे, जीअं मिसाल खीर, पाणी कोन अथसि त इहो माण्हू छा करे? इन जे लाइ हुकुम इहो आहे त इहो तयम्मुम करे, नबीज़ सां बि वज़ू न करे, खीर सां बि वज़ू न करे, बल्कि छा करे? तयम्मुम करे नमाज़ पढ़े। وبه قال حدثنا علي بن عبد الله قال حدثنا سفيان قال عن الزهري عن ابي سلمة عن عائشة عن النبي صلى الله عليه وسلم قال كل شراب اسكر فهو حرام. हर शराब, हर मशरूबात जेका नशो ॾे त उहा शइ हराम आहे। باب غسل المرأة اباها الدم عن وجهه وقال ابو العالية. इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि बाब क़ाइमु कयो त औरत पंहिंजे पीउ जो जेकॾहिं चेहरो, जंहिं पीउ जे चेहरे ते खून लॻल आहे उनखे साफ़ करे त जाइज़ आहे, साफ़ करे त जाइज़ आहे। وبه قال حدثنا محمد قال حدثنا سفيان بن عيينة عن ابي حازم سمع سهل بن سعد الساعدي وسأله الناس ما بيني وبينه احد بأي شيء ذوي جرح الجارح. हिन मां इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जो मक़सदु इहा आहे त जेकॾहिं ज़रूरत पइजी वञे ऐं ॿिए कंहिं खां मदद वठे त वठी सघे थो। जीअं मिसाल तौरु न्याणीअ खां मदद वठण जी ज़रूरत पए, चहिरो ज़ख़्मी अथसि, मदद वठण जी ज़रूरत पए त वठी सघे थो। मथे बाब क़ाइमु करे आयो त वज़ू में कंहिंसां कंहिं खां मदद वठी नथो सघे,
हिते ॿुधाई त मजबूरी जी हालत में जाइज़ आहे जेकॾहिं कंहिंखां वुज़ू में मदद वठे त वठी सघे थो। हाणे हीउ किसो हिकिड़ो वाक़ियो बयानु कयो अथई त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ज़ख़्मी थी पिया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि जंग उहद में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे मुबारक मां खून हले पियो। अम्मा फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॾिठो, अम्मा फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जल्दी आई। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी ढाल में पाणी खणी अचनि पिया। अम्मा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहो पाणी खणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे खे साफ़ करे पई, चेहरे खे साफ़ करे पई। इन मां मालूम थियो त नियाणीअ में रहम घणो रखियलु आहे बनिस्बत पुट खां। जेकॾहिं पीउ जो ज़ख़्मी थी थो पए त पुटु चवंदो अबा कीअं आई, बसि अबा कीअं आई, हाणे सही आहे न, हा हाणे सही आहे। बाक़ी नियाणी ईअं न कंदी, ईअं बर्दाश्त न करे सघंदी। नियाणी चवंदी खणी वञोसि डॉक्टर ॾे, ऐं पंहिंजी पोती खणी करे हुनजो चेहरो साफ़ु कंदी। त नियाणियुनि में मादो रहम जो घणो रखियलु आहे। पुट बसि ईअं सम्झ धारा बि थियनि था, अचे पुछा कंदा बसि हालवा। وسأله الناس بيني وبينه أحد بأي شيء ذوي يجرح النبي صلى الله عليه وسلم فقال ما بقي أحد أعلم به مني كان علي يجيء بترسيه فيه ماء ترسي माना पंहिंजे ढाल में وفاطمة تغسل عن وجهه الدم فأخذ حسير فأحرك فحشي به جرحه। हाणे ज़ख़्मी थी पियो चेहरो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो त तॾी खे साड़ी करे उन मां खाक खणी करे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ख़्म ते अम्मा फ़ातिमा ज़हरा रखी, ज़ख़्म ख़तमु थी वियो। उन ज़माने में इहो इलाजु हो। बाबु सिवाके फ़क़ाल इब्न अब्बास बित्तु इंद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फस्तन। पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम वारी हमेशगी वारी आदत इहा हुई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़्यादातर ॾंदड़ कंदा। इन मां माण्हू अंदाज़ो लॻाए सघे थो त मर्ज़ुल वफ़ात में बि पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अम्मा आयशा सिद्दीक़ा जे घर में हुआ त हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो भाउ हज़रत अब्दुर्रहमान बिन अबी बकर आयो त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम घड़ी घड़ी ॾंदड़ ॾिसनि पिया। अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमायो त मां सम्झी वियमि त नबी साईं खे ॾंदड़ जी ज़रूरत आहे, खणी करे ॾिनुमि ॾंदड़, नबी साईं खे चॿाड़े पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾंदड़ कंदा। राति जो तहज्जुद जे लाइ उथंदा त बि ज़्यादातर ॾंदड़ कंदा हुआ। हाणे इहा पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दाइमी सुन्नत आहे। ॾंदड़ ॾियणु सुन्नत आहे, निमाज़ जे लाइ या वुज़ू जे लाइ आहे। इन में इख़्तिलाफ़ तव्हां पढ़ी आयो त अहनाफ़ वटि ॾंदड़ सुन्नत आहे पर वुज़ू जे लाइ, शवाफ़ी वटि ॾंदड़ सुन्नत आहे निमाज़ जे लाइ। ॾंदड़ ॾियण जा फ़ाइदा त 70 फ़ाइदा उलमा लिखिया आहिनि, पर वॾे में वॾो फ़ाइदो ऐं नंढे में नंढो फ़ाइदो इहा आहे त नंढे में नंढो फ़ाइदो ई त ॾंदड़ ॾियण जे करे वात में जेका बदबू आहे त उहा बदबू ख़तमु थी वेंदी। त पाड़े वारो जेको माण्हू वेठो हूंदो उनखे नफ़रत न ईंदी ॾंदड़ ॾियण जे करे। इहो घटि में घटि फ़ाइदो। वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे त जेको माण्हू ॾंदड़ में हमेशगी करे थो त मौत जे वक़्त में उनखे कलमो नसीबु थींदो, माना ईमान ते मौत थींदुसि। ॿियो बि उलमा फ़ाइदो ई लिखंदा आहिनि त जंहिं माण्हूअ जे खीसे में ॾंदड़ आहे इहो माण्हू एक्सीडेंट न थींदो, कॾहिं बि एक्सीडेंट में न मरंदो या बुरे मौत में उनजो मौत न थींदो, उनजो मौत ईमान ते थींदो। ॿिया बि खोड़ ई फ़ाइदा अथनि। बाक़ी हाणे बुर्श जेको असां कयूं था इहो सुन्नत आहे, सुन्नत थी वेंदी, पर मसनून बि सुन्नत न थींदी। माना जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾंदड़ ॾिनो आहे उहो ज़्यादातर काठी जो ॾंदड़ हो, त उहो सुन्नत वारो ॾंदड़ सुन्नत अदा थी वेंदी, मसनून बि सुन्नत न थींदी। माना जेको सुन्नत वारो तरीक़ो आहे उहो न थींदो। बहितर आहे त ॾंदड़ कहिड़ो ॾे काठी जो। बग़ैर ॾंदड़ जी निमाज़ पढ़ियईं त निमाज़ थी वेंदी, पर जेका निमाज़ ॾंदड़ ॾेई करे पोइ पढ़ियईं त उन निमाज़ जो सवाबु पहिरीं निमाज़ जे मुक़ाबले में 70 मरतबा वधीक आहे। ॼण त 70 निमाज़ूं वधीक न पढ़ियूं। ॾंदड़ जो तव्हांखे मसनून तरीक़ो मां ॿुधायो आहे त हिकु हीअ आङुर, हीअ जेको आंगूठो आहे, आंगूठो ऐं हीअ चीच, इहे जेके ॿई शयूं न इहे ॿई शयूं ॾंदड़ जे हेठां कबियूं, बाक़ी उहो हीअं ॾंदड़ जो सुन्नत मसनून तरीक़ो आहे। उलमा लिखंदा जेकॾहिं कंहिं माण्हू हीअं ॾंदड़ पकिड़े ॾंदड़ ॾिनो त इन माण्हूअ खे हिकिड़ी बीमारी थींदी जंहिंखे आम तौर ते मोकनि जी बीमारी चइबो आहे। हीअं ॾंदड़ इस्तेमालु करण सां मोकनि जी बीमारी थींदी, हीअं ॾंदड़ इस्तेमालु करण सां काई बीमारी कोन थींदसि। सम्झे भा? त मसनून तरीक़ो इहो आहे।
ऐं ॾंदड़ कीअं ॾींदो सॼे पासे खां हिन पासे ते हितां हीअं पहिरियों मथां ॾंद पोइ वरी हेठियां ॾंद हीअं ॾंदड़ न ॾींदो ईअं ॾंदड़ ॾियण सां मुहारा ख़तमु थी वेंदसि रतु हलंदसि हीअं ॾंदड़ ॾींबो हलो وأبي قال حدثنا أبو النعمان قال حدثنا حماد بن زيد عن غيلان ॾंदड़ केतिरो हुजे चीच जेतिरो थुल्हो ऐं गिराठ जेतिरो ॾंदड़ हुजे सम्झे साईं وأبي قال حدثنا أبو النعمان قال حدثنا حماد بن زيد عن غيلان بن جرير عن أبي بريدة عن أبيه قال أتيت النبي صلى الله عليه وسلم فوجدته يستن بسواك بيده يقول أوعو والسواك في فيه ॾंदड़ ॾियण जे करे आम तौर ते माण्हू ओकारा ॾींदो आहे كأنه يتبع. وأبي قال حدثنا عثمان بن أبي شيبة قال حدثنا جرير عن منصور عن أبي وائل عن حذيفة قال كان النبي صلى الله عليه وسلم إذا قام من الليل يتشوس فاه بالسواك यशूस फाहु बिसवाकी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वात मुबारक खे साफ़ करे पोइ सुम्हंदा हुआ माना सुम्हण जी टाइम बि ॾंदड़ ॾेई पोइ सुम्हंदा हुआ उथंदा हुआ त बि ॾंदड़ ॾींदा हुआ हल باب دفع السواك إلى الأكبر. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़्वाब में ॾिठो त मां ॾंदड़ ॾियां थो माण्हुनि में ॾंदड़ तक़सीम कयां थो ॿ माण्हुनि मां वटि हिकिड़ो नंढो आहे उमिरि में ॿियो वॾो आहे मां नंढी उमिरि वारे खे ॾंदड़ ॾिनमि त ख़्वाब में मूंखे ॿुधायो त न वॾी उमिरि वारे खे ॾंदड़ ॾे छो त ज़ाहिर ॻाल्हि आहे वॾी उमिरि वारे जो ताज़ीम ऐं तकरीम कबी त उन जी ताज़ीम ख़ातिर अॻ में कहिड़े खे ॾिबो वॾी उमिरि वारे खे इहो हिन जे करे त आम तौर ते जेका माण्हुनि वटि शइ हल्की हूंदी आहे त इहा विराईंदा आहिनि जीअं खट मिठड़ा माना का अहमियत वारी शइ न आहे न त नंढनि ॿारनि खे ॾिसंदा वॾनि खे ॾिसंदा खट मिठड़ो कढी ॾींदा बसि जेकॾहिं अहमियत वारी शइ आहे त उहो विराइबो न आहे ॼण त ईअं सम्झो वञे पोइ त इहा शइ अहमियत वारी न आहे ख़्वाब में मूंखे ॿुधायो त ॾंदड़ वॾी अहमियत वारी शइ आहे अॻ में वॾे खे ॾे इनखे हल्को न सम्झ हल्की शइ सम्झी करे असां नंढनि खे ॾींदा आहियूं पाण फरमायूं त ख़्वाब जे ज़रिए माना मूंखे वही नाज़ुल थी त ॾंदड़ का हल्की शइ न आहे ॾे त वॾे माण्हूअ खे ॾे छो त वॾे जी इज़त ऐं अज़मत आहे त ॾंदड़ जी बि इज़त ऐं अज़मत आहे باب دفع السواك إلى الأكبر. وقال عثمان وقال فأنا حدثنا صخر بن جويرية النافع عن ابن عمر أن النبي صلى الله عليه وسلم قال أراني أتسوك بسواك فجاءني رجلان أحدهما أكبر من الآخر فناولت السواك أصغر منها فقيل لي كبر فدفعت إلى الأكبر منها. وقال أبو عبد الله اختصره نعيم عن ابن مبارك عن أسامة النافع عن ابن عمر. باب فضل من بات على الوضوء. बाब फज़ल मन बात अलल वुज़ूई उन माण्हू जी फज़ीलत जे बारे में जेको बावज़ू थी करे सुम्हे थो उलमा लिखियो आहे त जंहिं माण्हूअ जी दिलि आमाल सालिया ते न कढे टोटरी हुजे नेकी ते दिलि ई नथी कढे त उन जे लाइ हिकिड़ो अमल ॾसींदा आहिनि हिकु त सूरत इख़लास पढ़े ॿिए नंबर ते बावज़ू रहे बावज़ू रहण सां उन जी ऑटोमेटिक दिलि पंहिंजो पाण नेकियुनि ते कढंदी नेकीअ ते दिलि न कढे त बावज़ू रहे बसि उनखे तौफ़ीक़ थी वेंदी आमाल साले जी قال حدثنا محمد بن مقاتل قال أخبرنا عبد الله قال أخبرنا سفيان بن منصور عن سعد بن हिन रिवायत में ॿुधायो थो वञे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं कोई बि तव्हां मां पंहिंजे बिस्तरे ते अचे वुज़ू करे निमाज़ वांगुरु वुज़ू करे उन खां बाद में सॼे पासे ते सुम्ही करे हीअ दुआ पढ़ी दुआ पढ़ण खां बाद में वरी जॾहिं सुबुह जो उथे त पहिरियां वरी छा करे वुज़ू करे पहिरियां छा करे भाउ जेकॾहिं हाणे इन माण्हूअ जो मौत अची वियो वुज़ू करे सुतो ऐं मौत अची वियुसि त फितरत यानी इस्लाम ऐं तौहीद ते मरी वियो कुफ़र ते न मरी वियो इहो क़यामत जे ॾींहुं जॾहिं माण्हू उथंदो त कहिड़नि टोलनि मां उथंदो जन्नती टोलनि मां वुज़ू करे सुम्हे मौत अची वियुसि त ईअं सम्झो इहो मुस्लमान पको थी करे मरी वियो तौहीद ते मरी वियो इस्लाम ते मरी वियो क़यामत जे ॾींहुं उथंदो त पको मोमिन थी उथंदो हल قال حدثنا محمد بن مقاتل قال أخبرنا عبد الله قال أخبرنا سفيان منصور عن سعد بن عبيدة عن البراء بن عازب قال قال النبي صلى الله عليه وسلم إذا أتيت مسجعك فتوضأ وضوءك للصلاة ثم استجع على شقك الأيمن ثم قال اللهم أسلمت وجهي إليك وفوضت أمري إليك या मनकूल दुआ आहे इन में साहबी मनकूल दुआ में सिर्फ़ु लफ़्ज़ अॻिते पोइ थी कई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तूं नबी जो लफ़्ज़ चओ साहबी सम्झो त नबीअ जे लफ़्ज़ मां अज़मत रसूल जे लफ़्ज़ में आहे
जॾहिं नबी साईं खे दुआ जो भेरो ॿुधाए पियो त नबी जी जाइ ते रसूल जो लफ़्ज़ु चई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त न, रसूल जो लफ़्ज़ु न चयो, नबीअ जो लफ़्ज़ु चयो। माना मालूम थियो त जेके मनक़ूल दुआ आहिनि उहे ई मनक़ूल दुआऊं उअं ई पढ़बियूं, उन में कंहिं क़िस्म जो वाधारो न कबो, बसि जेके मनक़ूल दुआऊं आहिनि उअं ई पढ़बियूं। وفوضت أمري إليك والجأت ظهري إليك رغبة ورهبة إليك لا ملجأ ولا منجأ منك إلا إليك اللهم آمنت بكتابك الذي أنزلت ونبيك الذي أرسلت فإن مت من ليلتك من ليلتك فأنت على الفطرة وجعلهن آخر ما تتكلم به قال فرددتها على النبي صلى الله عليه وسلم فرددتها على النبي भेरो ॿुधायो मां فرددتها على النبي صلى الله عليه وسلم فقال فلما بلغت اللهم آمنت بكتابك الذي أنزلت قلت ورسولك قال لا ونبيك الذي أرسلت. हाणे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि इन वुज़ूअ जे इब्तिदा में आयत आंदी या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा क़ुमतुम इलस्सलाति, वुज़ूअ जी इब्तिदा आंदी क़ुमतुम, जॾहिं उथो तव्हां वुज़ूअ जे लाइ इरादो कयो निमाज़ जो त वुज़ू कयो। ऐं हिते वरी आख़िरी रिवायत आंदी त जॾहिं सुम्हो त वुज़ू करे पोइ सुम्हो। माना गहरो रब्त ॿुधाई त इंसान जे उथण में इब्तिदा वुज़ूअ सां थिए, सुम्हण वक़्त में बि वुज़ू हुजेसि। माना इंसान 24 घंटा पंहिंजी वुज़ूअ में ज़िंदगी गुज़ारियईं त उन जी ॼण त तशबीह कंहिं सां आहे, फ़रिश्तनि सां आहे, फ़रिश्तनि वांगुरु पाक आहे। बसि दुआ आहे त अल्लाह